अहिड़ा नौकिरी उन्हनि खे ॾींदा जेके उन्हनि जा ख़ासि चमचा हूंदा त तोखे चिथे छॾनि। असां शाम हमलो कंदासीं। पानी हाल पूरो लॻो पियो। ॾिठो असर हिन जो पंहिंजे अखियुनि सां। समन साहब ही तव्हांजे हवाले आहिनि। बाबा जे सीने में वॾेरनि लाइ अॼु बि ओतिरी नफ़रत आहे। कुछ शर्म कर। खणो इन चोरीअ खे। कोडर हणीअ कंध लाहे विझांसि। अरे कंहिं बि ज़बान खोली आहे। याद कंदो अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 भाउ असांखे वरी ख़्याल थी पियो ज़मीनूं घुमी अचूं। दादी तयार कान ॾिज त हुनजी ज़बान वठे छॾींदुसि। अॻवाणी मां पाण कंदुसि। लूलो लंगड़ो टेशी नालो अथम टेशी। भला इन में छा अथई? कमदार जो पान करणो आहे। मां सभिनी साथियुनि जो थोराइतो आहियां। आज़ाद करण खे पर उन धरती मां जो सीनो में खरी पवंदो।